शदात कोट जी शाही बाज़ार में जनरेटर में पेट्रोल विझण दौरान ओचितो बाहि भड़की पई। बाहि ॾिसंदे ॾिसंदे हिक घर 6 दुकाननि 2 गुदामनि खे वकोड़ में आणे छॾियो। बाहि सबबि बाज़ार जे दुकानदारनि ऐं ख़रीदारनि में बाहि जे ख़ौफ़ में बाज़ार जा दुकान बंदि। बाहि सबबि बाज़ार जा दुकानदार सामान मुंतक़िल कंदा रहिया। इतला ते सवे शहरी बाहि वारे हंधि पहुची विया। रश सबबि बाहि विसाइण ऐं रेस्क्यू अमले खे सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पियो। बाहि बाज़ार जे मुंडे में जनरेटर में पेट्रोल विझण दौरान भड़की पई। ॾिसंदे ॾिसंदे 6 दुकानदारनि वज़ीर शेख, इम्तियाज़ शेख, रोमान कंबो, अब्दुल जब्बार कंबो, मजीद सूमरो जे दुकान गुदाम ऐं घर समेत शरीफ़ कंबो जे दुकान ऐं जगदेश कुमार जे दुकान खे वकोड़ में आणे छॾियो। बाहि जा शोला आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। होॾां रस्ता सोड़ा हुजण करे फायर अमले ऐं सबबि रेस्क्यू अमले खे सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पियो, जॾहिं त रज़ाकार नालियुनि मां पाणी कढी बाहि विसाईंदा रहिया। होॾां बाहि ते ज़ाब्ते जे लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि कुबो सईद खान, सिजावल जुणेजे, मीरो खान, कंबर, लाड़काणे समेत ॿियनि शहरनि मां फौरी तौर फायर ब्रिगेड गाॾियुनि खे तलब कयो वियो, जिन पहुची बाहि ते ज़ाब्ते करण जी कोशिश कंदा रहिया। बाहि सबबि दुकाननि में रखियल किरोड़नि रुपयनि जी माले जो सामान सड़ी खाक थी वियो, जॾहिं त किरोड़नि रुपयनि जी माले जूं बिल्डिंगूं पिणु तबाह थी वयूं। जॾहिं त इतला ते डीसी कंबर शदात कोट ज़ीशान हनीफ़ पहुची बाहि वारी जाइ ते तालका म्यूनिसिपल चेयरमैन मिठल खान मुगेरी समेत ॿियनि अमलदारनि सां गॾिजी कैंप क़ाइमु करे निगरानी कंदो रहियो। बाहि ते ज़ाब्ते बाद मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़ियो अफ़सोसनाक आहे। बाहि मुतासिरनि जे दुकानदारनि जा तफ़सील गॾु करण बाद मुतासिर दुकानदारनि जी इमदाद जो पिणु ऐलान कयो वेंदो। उन मौक़े ते हिन जो चवणो हो त बाहि विसाइण दौरान फायर ब्रिगेड गाॾियुनि ऐं फायर फाइटर जी खोट महसूस थी आहे, जंहिं लाइ हंगामी तौर ते गॾिजाणी घुराई वई आहे, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में फायर ब्रिगेड गाॾियुनि ऐं फायर फाइटर जी खोट लाइ गौर कयो वेंदो। होॾां कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस खे घुराए बाहि वारे हंधि मुक़ररु कयो वियो, जॾहिं त कंहिं बि एमरजेंसी खे मुंहुं ॾियण लाइ पिणु ज़िले जी मुख़्तलिफ़ इस्पतालनि मां एम्बुलेंस खे पिणु तलब करे बीहारियो वियो। होॾां 3 कलाकनि जी मुसलसिल जदोजहद बैदि बाहि ते ज़ाब्तो